जिस्मानी भी औरत वधिक आहे, जेतिरी ताक़त बर्दाश्त करे औरत मुड़च करे थी, मर्द न करे सघंदो। जिस्मानी तरह बि औरत ताक़तवर आहे। तंहिं करे हिन दौर जो वॾे में वॾो चैलेंज आहे। ही को ख़ैर जी ॻाल्हि न आहे का महिरबानी ते पाण औरतुनि ते कनि पिया वेचारियूं, ही वेचारी ॻाल्हि न आहे, ही डॉक्टरी जो सुवालु आहे। क़ौम उहा विढ़ी न सघंदी जंहिं जूं औरतूं ग़ुलाम हूंदियूं, ज़लील थींदियूं, थुॾा पियूं खाईंदियूं, शादियूं उन जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ थींदियूं, उहा क़ौम बीह सघंदी कान। हिंदुस्तान ग़ुलाम छो आहे? 1000 साल ग़ुलाम रहियो आहे। चाहे औरत खे सती लकड़ी, मर्द सो खोबलो मरी वियो, तंहिं करे हीअ पाण हिनखे बि साड़ियो। नतीजो इहो तव्हां वेठा 1000 साल हाणे मसो थिया आहिनि। असां वटि बि त आहे, शादियूं नथा करायूं, क़ुर सां शादी थी वई, औरत सां केॾो ज़ुल्म थिए थो, सिर्फ़ इन जे करे त भई मिल्कियत जो हिसो ॾियणो पवंदो या ईअं थियणो पवंदो। ज़ुल्म औरत सां न आहे, समाज सां आहे, सिंधी क़ौम सां आहे। ऐं जेको चवनि था होशियारी में फलाणे में, जेके माहिर जेके मायूं औरतूं थियूं आहिनि, जेके साइंसदान थियूं आहिनि, जेके हलियूं आहिनि, फ्लोरेंस नाइटिंगेल, तव्हांखे मुक़ियाद ॾिसो, तव्हां औरतुनि खे उहो मुक़ियाद ॾिसो। हीअ जेका इंग्लैंड जी हुई माई मुसीबतुनि जेका वज़ीर ख़ालिद जंहिं अर्जेंटाइना में लड़ाई कई हुई ऐं उनखे शिकस्त ॾिनी हुई, मायुनि खे भला हक़ ॾेई ॾिसो, ख़बर पए घणी में 100 मार्गरेट थैचर, उन सां मुक़ाबिलो करियो भला। हे मायूं जेके वेठियूं आहिनि, हे इनकलाब जेके आंदा आहिनि, तंहिंमें मायूं आहिनि पुठियां सभु। लिखोलॉन केरु हुई, वियतनाम में केरु हुआ, हे लड़ायूं कयूं सिर्फ़ु औरतुनि कयूं आहिनि। मायूं ख़तरनाक, तव्हां पढ़ियो हूंदो, वियतनाम में जनरलनि लिखियो आहे त जॾहिं डिघनि वारनि वारी फ़ौज मैदान में अचे थी त वॾा जवड़ा जर्नेल ॾकियो वञनि था उनजे साम्हूं। इहो कौल आहे, डिघनि वारनि वारी फ़ौज आई, टपड़ पूरा। मायूं जिते विढ़ंदियूं, तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको आहे अमेज़ान, हिते औरतुनि जी शहनशाहत हुई। खे हवाई ख़बरूं कोन पियो कराए, किताब रखियो आहे, हिते मिलियो। ब्राज़ील में औरतुनि जी फ़ौज लड़ाई कंदा हुआ, पोइ पहुची न सघंदा हुआ, पोइ हेडक्वार्टर ते इतला मोकिलींदा हुआ, उतां 10-15 मायूं ईंदियूं हुयूं, सियाची कमान कंदियूं हुयूं, अॻियां जेके बुज़दिल हूंदा हुआ उनखे उते मारे छॾंदियूं हुयूं। अंग्रेज़नि लिखियो आहे, दास्तान लिखियल आहिनि त लड़ाई जे फन जूं माहिर हुयूं, शहनशाहत उन्हनि जी हुई। ताज़ो 1857 में, हींअर कल्ह 1857 में अंग्रेज़नि लिखियो आहे त ख़तरनाक तरीन फ़ौज उहा हुई जंहिं सिपाहियुनि जी अॻवानी औरतुनि ते कई। बेरहम हुयूं, जेको भॻो थिए त इहो सिसी कलम ते कयो। इन्हनि जहिड़ी ख़ौफ़नाक फ़ौज बि थी कान्हे। हींअर बि तव्हां औरतुनि खे भला छॾे ॾिसो, ज़हनी ऐं जिस्मानी ॿिन्ही तरह सां तव्हां औरतुनि खे हक़ ॾेई त ॾिसो, औरतुनि खे विढ़ी त ॾिसो। चऊं भला हीअ कालाबाग डैम कंहिं ठाहियो? औरतुनि ठाहियो आहे। हे मर्द त खोदड़ा इहे वेठा ॾह करे विकिणी वेठा हुआ, ऐं ॾंद करे वेठा हुआ। हे जेके सखर खां पंधि पिया आहियूं बुखनि में, तव्हांखे ख़बर आहे असांजे हिकिड़े मोहतरम दोस्त, मुंहिंजो दोस्त हो, चीफ मिनिस्टर हो, तंहिं माईअनि ते हमिलो करायो धाड़ेलनि जो, ऐं माईअनि उन्हनि खे गोलियूं हणी भॼायो हो। या असां लिखी ॻाल्हि कान्हे, वेठनि भला हे पहलवान त पाण खे ॾीनि न, माईअनि जे साम्हूं अचनि, ख़बर पवनि। हीअ त कहाणी आहे, बेवकूफ़ी जाल ते हला, औरत जे साम्हूं केरु बीहंदो? औरत में जेका जुरत आहे, हिननि जे अंदरि एटम बम आहे, लखनि सालनि जो हिननि ते ज़ुल्म थियल आहे। तंहिं करे हिननि में मुदाफ़ियती साइंटिफिकली क़ुवत मर्द जे मुक़ाबले में लख दफ़ा वधीक आहे। हिन धरती में छा शइ पियो आहे? टामू पियो आहे न, लोह पियो आहे न, एटम में पियो आहे न, ज़ार त कोन थियो आहे न, तेल कोन थियो आहे न। औरत में बि ईअं लिकियल आहिनि क़ुवतूं, ॿाहिरि निकिरण ॾियोसि, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त घणे सौ आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई त वाकई औरत जे अंदरि में जेको 10,000 साल या सदियुनि खां, लखनि सालनि खां जेको हुनजे अंदरि सब्र कंदी पई अचे, उहो हिकिड़ी छा चवंदा आहिनि टामो या जेका बि शइ तव्हां चई, वाकई हुनजे अंदरि भरी पई आहे। हुनखे सिर्फ़ु मौक़े जी ज़रूरत आहे। इहो मौक़ो केरु ॾींदो?